ठठे जे ठार मकलीअ जी माठार खां वफ़ा सलाउद्दीन बिरोही जी चूंड आहे। संदुसी शाइरी पंहिंजे वज़म में शामिल कयूं था। करे सूंहं सॾड़ा पुकारण लॻो आहे, वरी आशिकीअ में को मारण लॻो आहे। करे सूंहं सॾड़ा पुकारण लॻो आहे, वरी आशिकीअ में को मारण लॻो आहे। उॾिया ज़ुल्फ़ हूंदा हवा में पिरीअ जा, पखी थी त मूंखे उॾारण लॻो आहे। करे सूंहं सॾड़ा पुकारण लॻो आहे। केॾो यार आहीं नसीबनि संदो तूं, सॼो ॾींहुं तोखे को सारण लॻो आहे। करे सूंहं सॾड़ा पुकारण लॻो आहे। पियो पाण कींजर सॼी हाणे ॻोल्हे, तमाचीअ जियां सो गुज़ारण लॻो आहे। करे सूंहं सॾड़ा पुकारण लॻो आहे। मुलाक़ात तुंहिंजी उहा यादि आहे, वरी मन अव्हां खे निहारण लॻो आहे। करे सूंहं सॾड़ा पुकारण लॻो आहे। तुंहिंजे सोचुनि में बिरोही वरी अॼु, तुंहिंजे सोचुनि में बिरोही वरी अॼु, जवानी त ॻणितियुनि में ॻारण लॻो आहे। करे सूंहं सॾड़ा पुकारण लॻो आहे। वरी आशिकीअ में को मारण लॻो आहे। हा, वरी आशिकीअ में को मारण लॻो आहे।